कराची में बरसात मुतासिर केतिरनि ई सालनि खां ॻोठ खां बेघर थी कराची जी मुशर्रफ कॉलोनी में बेयारो मददगार तरसियल आहिनि। मुतासिर रमज़ान शरीफ़ में कीअं ज़िंदगी गुज़ारीनि पिया अचो त ॾिसूं था सरवत जबीन जी रिपोर्ट में। रोजा ही बुखते न राशन पानी न को कुछ मिले थो चौपल भी ना नी बाड़ा वतन चाहिए कंटन में गुजारो कंदा छा कयूं मच्छर खाई विया हंधार 4 महीनो पिपा ओ असांखे शे ना जो न असांखे खाइण करण लाइ राशन आ न असांखे को मकान आ। शरबत वठींदा आहियूं, केॾीमहिल केला वठींदा आहियूं, सूफ़ वठींदा आहियूं, उहे बि जेके अमीर माण्हू हूंदा आहिनि रोड ते बीहंदा ॾींदा आहिनि। नंढा ॿार छॾींदा पोइ किथे फुल थो मिले छा थो मिले पोइ अची करे कम ते लॻे कोन फर्क़ु। रमजान मुबारक जो भलारो महीनो है पर इन भलारे महीने में असा मुसलमानन के खपे त असा जे हेठ जेके गरीब मानू मिस्किन मानू जेके रहन था असा जे इर्द गिर्द उन्हनि जो ख्याल रखण इलाही ज़रूरी है। हींअर मां मुशर्रफ कॉलोनी जी एक अड़े बस्ती में गरीब बस्ती में बीठी है जिते तहां मुझे इर्द गिर्द बारन के ॾिसी था सघो त हिते गुरबत झलके थी त खुदारा इन्हनि जी रमजान मुबारक में अची मदद कयो पर हिते रहन कीअं था कीअं इफ्तार था कनि कीअं इन्हनि जी सहरी थिए थी कीअं रोज़ा था रखनि इन्हनि खां पुछूं था। ॾुखियो आहे बस सूरन में आयूं रोज़ा जी बुख ते न राशन पानी न को कुछ मिले थो न लटो न कपड़ो ॿार इहे चौपल भी ना आहिनि ॿारनि खे चौपल भी ना आहिनि इहे ॿार वतन चाहिए कंटन में गुजारो कंदा छा कयूं मच्छर खाई विया हंधार ज़मीन ते सुम्हूं था 4 पाई खट भी कोन्हनि राति एॾा नाग ॿाहियोसीं जीत निकरन था विछूं ये जमीन ते पिया आहियूं जिंदगी मिले न असांजा ॿार ईअं घुमनि था पट ते सुम्हूं था हेठि कुझु बि न आहे अमा मच्छर खाई विया आहिनि ॿारनि खे हे ॿार छुड़ियल आहिनि तेल बि न आहे रोज़ बुख ते रखूं बुख ते पाणी ते छोड़ियूं कुझु बि न आहे अमा छा कयूं भला हाणे मजबूरी आहे बच्चा न घर आहे किथे वञूं न घर मिलनि था न असांखे कुझु बि नथो मिले। असांजी का बि मज़दूरी कोन्हे मज़दूरी लॻंदी आहे त कंदा आहियूं न त हिते असां वेठा आहियूं। असांजो रमज़ान महीनो आहे मुबारक महीनो आहे ॾाढो तंग थो गुज़रे असांजो। पोइ सहरी में छा खाईंदा आहियो? पोइ इहो केॾीमहिल वठींदा आहियूं शरबत वठींदा आहियूं केॾीमहिल केला वठींदा आहियूं सूफ़ वठींदा आहियूं उहे बि जेके अमीर माण्हू हूंदा आहिनि रोड ते बीहंदा ॾींदा आहिनि। कपड़ा नालो छा अथव चौपली राशन रोज़ा असां बुख था रखूं नंढा ॿार छॾींदा पोइ किथे फुल थो मिले पोइ छा थो मिले पोइ अची करे खाऊं था रोज़ा रखूं था कम ते लॻे कोन थोरो घर वेठा आहियूं। पीतो खपे चूड़ियूं चौपलियूं मेहंदी राशन अटो लटा ईद के कुछ कोन मींहुं बंद थिए त पोइ था निकिरो बचड़ा वठी ॿाहिरि हुजे का पक्की जगह त माण्हू पक्की जगह में रहे जा करे कुझु बि कोन्हे असांखे का शइ ई कान्हे का नंढड़ा बच्चा आहिनि न असांखे घर आहिनि न असांखे घाट आहिनि मींहुं थो थिए त असां परेशान थी था रोज़ा शरीफ़ रमज़ान महीनो बीठो आहे उहो असांखे शइ न ॾियो असां बच्चनि खे रोज़ो रखायूं आहे जल जे रोज़ो रखणा आहे त असां छोड़ण में असां हाज़िर थी था वञूं कानून शइ खे बच्चनि खे रोज़ा खोलणायूं न असांजनि खे चौंपियूं न असांखे लटा आहिनि न असांखे खाइण करण लाइ राशन आहे न असांखे को मकान आहे अलाह जे नाले ते कुझु असां सां हेल्प कयो असां सां मदद कयो असां लाड़काणे ज़िले जा मेड़ात ज़िले जा असांखे को राशन पाणी जो असांजो कोई बि वॾो न आहे असांजा सदर मैनेजर सभु आहिनि पर बराबर असांजी को बि कोन थो ॿुधे न को असांखे को सहारो थो ॾिए। आसिफ ज़रदारी जेका धीउ आहे वॾ वारा असां उन सां बि अपील कया उन बि असांजो कुझु कोन ॿुधो आहे। असांजा नंढा नंढा बच्चा आहिनि कुझु असांजी मदद कयो कुझु असांजी हेल्प कयो असांजी ख़्वाहिश बसि इहा ई आहे असांजो रोज़नि जो महीनो बीठा नंढड़ा असांजा बच्चा ॿियो न आहे बसि सिर्फ़ु असांखे मकान ॾे असांखे खाइण पीअण लाइ राशन ॾे असांखे चूड़ियूं राशन चौंपलियूं ऐं अटो ॿियो बेटा मेहंदी चूड़ियूं राशन वाला चौंपल लटा खाधो पीतो लटा खपनि चौंपलियूं राशन घर जो मैंने दुखियो तो गुजरे। आप लोग खुद देख रहे हो कुछ भी नहीं मिल रहा है यहाँ पे जैसे आए हैं वैसे ही पड़े हुए हैं लाड़काना से आए हुए हैं बोर्ड में सिलाब में आए हुए हैं कुछ भी नहीं मिलता हमको हम जैसे ये कचरा हम ढूंढते हैं सारा दिन अभी आपके सामने अपील हम आपको करें कुछ दो हमारे को पहनने के लिए खाने के लिए पीने के लिए कुछ भी नहीं मिलता है रमजान पे दुखे तो गुजरे जो गाल न पूछा कहो कुछ भी ना आए चाह कहो बस पानी ना खोलना हो इफ्तारी करना हो
ॿियो असां छा आहे हिते तव्हां पाण ॾिसी था सघो ॿियो त कुझु पोइ बि न हिते आहे जेके पंहिंजो मुशर्रफ कॉलोनी जे जेके MPs MNAs आहिनि या जेके काउंसलर वग़ैरह आहिनि उहे अची तव्हांखे नथा पुछनि कुझु बि न पुछंदा आहिनि कुझु बि न पुछंदा आहिनि पाणी जो बि न पुछंदा आहिनि बाबा असां हिते सफ़ा एॾा ॾुखिया आहियूं सफ़ा ॾुखिया आहियूं असां ॿुधी असां पाण मारण जे कढा आहियूं हाणे ॿियो छा कयूं तव्हां पाण ॾिसो था असां तव्हां पाण ॾिसी था सघो हर ॻाल्हि त बिलावल साहब खे आसिफ ज़रदारी साहब खे आसफा भुट्टो साहिबा खे छा तव्हां चवणु चाहियो था असां चवणु चाहियूं था असां कुझु त ॾियो बाबा असां खाऊं पीऊं लिटो कपिड़ो कुझु पायूं असां सिपा ईअं लॻाड़ा असां बागड़ी भला आहिनि बाबा असां का शइ बि नथी मिले ॾुखिया असां वक़्तु था गुज़ारियूं ॿुधी न भई छा कयूं बिल्कुलु तव्हां गुरबत जी हालत ॾिठी ॿारनि खे कपिड़ा न आहिनि जुता न आहिनि चपलियूं न आहिनि वीचारा इलाही ग़रीब आहिनि असां पंहिंजे पाकिस्तान जी मुल्की हालात जी वजह सां चऊं था त जंग छिड़ी पई आहे जंग त असांजी गुरबत में आहे असांजे जेके माण्हू हिते जंग लड़नि था पंहिंजी गुरबत खां उहा हिकिड़ी वॾी जंग आहे इन जंग खे ख़तमु करण जे लाइ असां सभु मुसलमाननि खे असां पाकिस्तानियुनि खे असां कराची वासियुनि खे खपे त असां जेके मुशर्रफ कॉलोनी में इन जे अलावा ॿिया बि इलाही इलाइक़ा हूंदा पर मां हिते जेकॾहिं हिते मौजूदु आहियां त तव्हां ख़ुदा हिननि जी मदद लाइ अपील कयो ऐं हिते अचो इन्हनि ग़रीब माण्हुनि जी मदद कयो जेके ज़रूरियात ज़िंदगी जी शयूं आहिनि इन्हनि खे अची ॾियो बाक़ी अलाह साईं जेको आहे नियतनि जो हालत ॾिसंदो आहे असां पंहिंजी पाकिस्तानी जेकी जंग खे ॾिसूं था गुरबत जी जंग खे असांखे जेको आहे ख़तमु करिणो आहे इन्हनि खे ख़ुदा राशन पाणी ॾियो अची कपिड़ा ॾियो चपलियूं ॾियो मेहंदी ॾियो जेके ज़रूरियाती ज़िंदगी जी शयूं असां पंहिंजे घरनि में पंहिंजी फैमिलीज़ खे ॾींदा आहियूं इन्हनि खे अची ॾियो सरवर जबीन धरती TV कराची रोज़ा जी बुख ते न राशन पाणी न को कुझु मिले थो चौपल बि न आनी ॿार वतन साईं कंडनि में गुज़ारो कंदा छा कयूं मच्छर खाई विया हंधार रमज़ान महीनो जेको आहे उहो असांखे शइ न ॾियो न असांखे खाइण करण लाइ राशन आहे न असांखे को मकान आहे शरबत वठींदा आहियूं केॾी महिल केला वठींदा आहियूं सूफ़ वठींदा आहियूं उहे बि जेके अमीर माण्हू हूंदा आहिनि रोड ते बीहंदा ॾींदा आहिनि